दादा जुड़ेल ख़बर पई वरी छा थियो आईदा पुट? दादा जुड़ेल माण्हू था चवनि त शेरल ऐं दोदे हिक ॿिए जे सफ़ा सिधा फायर कया आहिनि असुल ईअं डज़ डज़ छा अलाए छा छा। शर्म कर ईदा, शर्म कर। अरे मश्करी न कर, इहो ॿुधाए त थियो छा आहे? पर दादा ॿी ख़बर ॿुधाई, ॿिन्ही मां इन हेॾी वॾी फायरिंग में ज़ख़्मी अञा कोई बि न थियो अथई। शुक्र अल्लाह साईं। अञा टी ख़बर पुलिस वरी इन खां पोइ ॿिन्ही खे गिरफ़्तार करे ॿधी खणी वई थी। एक्सक्यूज़ मी दादा, न न हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, तुंहिंजे पुट खे पुलिस ॿधी जेल में हयो आहे ऐं तूं शुक्र थो चवें? आईदा घटि में घटि जेल में अंदर हूंदो त ॿाहिरि जे झेड़नि खां त महफ़ूज़ हूंदो न। चङो पुट, मां हाणे हलां थो। तो रेसा अंदर भी वियो। मां हिते वेहण न आयो, लाइ इंटरव्यू ॾियण आयो आहियां। कोई हुकुम कयो रेसा? मुंहिंजे लाइ कहिड़ो हुकुम आहे? सूबेदार, तोखे जुरत कीअं थी मुंहिंजे माण्हू शेरल खे गिरफ़्तार करण जी? रेसा पर शेरल त जीजा जो माण्हू आहे, तव्हांजो कॾहिं खां थियो आहे? मां हिते इंटरव्यू ॾियण न आयो, बस इहो यादि रखे छॾ, अॼु खां पोइ शेरल मुंहिंजो माण्हू आहे। जमादार तूं वञी शेरल खे वठी आ। जी साहब, वठी थो अचां शेरल खे। रेसा शेरल जे हथ में हथियार हुयो ऐं हू दोदे ते गोलियूं हलाए रहियो हुयो। सूबेदार, हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, शेरल दोदे खे गोली हई त कोन हुई न? पोइ एॾो ड्रामो छो थो करी? ठीकु आहे रेसा, तव्हां शेरल खे वठी वञी सघो था। सूबेदार साहब, अॼु खां पोइ शेरल खे हथ लाइण खां अॻु 100 बार सोचजांइ। ऐं हा, इहो बि यादि रखजांइ त सालार ख़ान जी ऐवाननि ताईं हलंदी आहे, छो त सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई उहो कपजी वेंदो। रेसा, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। शेरल, हिन में महिरबानी जी का बि ॻाल्हि कोन्हे। तूं असांजो ख़ासि माण्हू आहीं, ख़ासि। शेरल, असां तोखे हाणे वधीक तकलीफ़ में नथा ॾिसणु चाहियूं। अच त हलूं, अच। अचे अम्मा, ए वठ खा। अबा पुट, तुझे वात खे एल्फी लॻल आहे छा? अच तूं बि खा न, वठ। वाह अम्मा वाह, हाणे ज़ैतून जी सलाह छो न कंदी? उन ॾींहुं बुसरी त सफ़ा ईअं पट करे खाई हुई, उन ॾींहुं सलाह न आई। उन ॾींहुं त ईअं पियो लॻे ॼण को तूं देग दुनिया जी थी वेठी हुजे ऐं मां को चोर धाड़ियल पियो लॻा। न पुट न, उन ॾींहुं तो ॾिठो न, सणभ सवायो हुयो। जिते सणभ सवायो हूंदो आहे न, उते मक्खियूं बि सवायूं हूंदियूं आहिनि। जिते मक्खियूं हूंदियूं आहिनि न, उते सफ़ाई लाज़मी आहे। हूअं बि सफ़ाई अधु ईमान आहे। लख शाबस हुजे अम्मा, हाणे मां मख आहियां ऐं हिन घर जी सफ़ाई में रंडक आहियां। हूअं बि अबा जेको वञी सम्झे, जेकॾहिं ज़ैतून खाइणा अथई त खा, न त तुंहिंजी मर्ज़ी आहे। बाक़ी गुज़िरियल वक़्त वारा ॾोरापा न ॾे। जेकॾहिं मां बुसरी खाधी को ॾोह न कयो, इहे सॼी उमिरि तूं चपड़ी वॼाईंदे छा त अमड़ बुसरी खाधी? न मां न मां को रागी आहियां, न को मूसीकार, न को साज़ेंदो, त पोइ भला चपड़ी छो वॼाईंदो? अम्मा बाक़ी जेका तो जुठ कई आहे न, उहा त मूंखां कॾहिं कोन विसरंदी। ॾिस अम्मा, मां अॻे परेशान आहियां, मूंखे वेतर परेशान न कर। पुट सावल, वरी छो परेशान आई? मां त मिड़ई ईअं मज़ाक पई कयां, ख़ैर त आहे न? अम्मा, रोज़ दोदो ऐं शेरल वारनि जा हिक ॿिए मथां हमला आहे, मूंखे त इन्हनि परेशान करे छॾियो आहे। दोदो दिली दोस्त आहे, शेरल बि नंढपिण जो यार आहे। आख़िर मां वञा काॾे? पर पुट, शेरल बि त तोसां फिटाए छॾी आहे न। अम्मा, मूंखे शेरल जी सोच ते अफ़सोस थो थिए।
शेरल वञी उन्हनि सां हथ मिलायो आहे जेके हिन ॻोठ जे बचे बचे जा कातिल आहिनि। पुट सांवल, शेरल जंहिं रस्ते ते हली पियो आहे न, उहा रुगो तबाही आहे, तबाही। बस पुट, सिर्फ दुआ ई कम अची सघे थी। मां इहो त मां बि सोचां थो। हाणे मां परेशान आहियां त दोदे ऐं शेरल खे हिन तबाहीअ मां कीअं बचाइजे। दुआ आहे त रब पाक शेरल ऐं दोदे खे सम्झ ॾे, को ग़लत कदम न खणनि। आमीन। असां आहियूं ई रुगो रेसन जा ग़ुलाम। कानून जी त असांखे हिकु झुल पातल आहे, झुल। जेकॾहिं वर्दी हुजे हा न त कानून जी ताक़त हुजे हा, ताक़त। ताक़त खां बग़ैर हीअ वर्दी सिर्फ़ झुल आहे, झुल। तू परेशान न थी, मां सूबेदार साहब सां ॻाल्हायां। सूबेदार साहब, मां ॿुधो आहे त तूं शेरल ऐं दोदे खे गिरफ़्तार कयो आहे। जी जी जा, तव्हां बिल्कुलु सही ॿुधो आहे। त पोइ दोदे खे आज़ाद कर ऐं शेरल खे जेल माणे छॾ। जा, माज़रत सां अर्ज़ु थो कयां, सालार ख़ान पाण हिते आयो हुयो ऐं शेरल खे पाण सां गॾु वठी वियो आहे। अच्छा, त पोइ हाणे त वाज़े थी वियो त शेरल जे पोयां सालार जो हथु आहे। जी जी जा, मूंखे सालार ख़ान साफ़ चई वियो आहे त शेरल उन जो माण्हू आहे ऐं आईंदा शेरल खे गिरफ़्तार न कजांइ। कंहिं बि ॾोहारीअ खे न कंदे गिरफ़्तार सूबेदार, त पोइ थाणे खे तालो हणी हलियो वञ। तुंहिंजो हिते हुजण जो को मक़सद ई नथो बचे त पोइ रहण जो कहिड़ो फ़ाइदो। जीजा, असां त कानून खां वधीक वॾेरनि जा ग़ुलाम थी विया आहियूं। कंहिं बि भोतार जो चयो नथा मञूं त ॿिए ॾींहुं ट्रांसफर ऑर्डर टेबल ते थो अची पहुचे। सिस्टम मथां खां हेठि या हेठां खां मथे ख़राबु हूंदो आहे। जी भाट जी था वञूं। सूबेदार, फिलहाल तू दोदे खे आज़ाद कर। जी जी जा। सूबेदार दोदे खे आज़ाद करे थो। इहा ख़बर वञी सुखा खे ॾे, जीअं हुनखे बि थोरी दिलजाए थिए। जी जी जा। हाणे त ख़ुशान है। ला ला ला। बोलड़ कामोरी। दोदे जा भाग भला जो पुलिस अची वई, न त दोदो मुंहिंजे हथां बची न सघे हा। पोइ बि दोदे ते तुंहिंजी लत गौरी आहे। न दादा न न, जावेद खां पोइ हुन मुंहिंजे बुढड़े पीउ ते वार कयो आहे। जेसि ताईं ने दोदे जूं मां टंगूं न भञंदुसि, तेसि ताईं सुख सां कॾहिं बि कोन वेहंदुसि। सुख त असां दोदे जो हराम कंदासीं, जीअं असांजे यार शेरल सां जहिड़ो जोटियो आहे। सोढा, इहो दोदो मूंसां छा जहिड़ो कंदो? इन दोदे जड़नि ते शेरल जी अखी नाहे ॿुॾंदी। शेरल, चवीं त हींअर ई हलूं। न हाशू न, इन दोदे लाइ मां अकेलो ई काफ़ी हां। न शेरल, असां सभु तोसां गॾु आहियूं, छो त दादनि दुश्मननि जा दंगल लताड़े लॻंदो आहे। शेरल, तोखे असां अकेलो कोन छॾींदासीं ऐं तुंहिंजे ॿुढड़े पीउ जो दोदे खां अहिड़ो तपलां कंदासीं जो दोदे जो कद ई झुकींदो, कद। हाँ शेरल, जंहिंजा हेतिरा दोस्त हुजनि उहो अकेलो छो सॾाए। हिकिड़ो शेरल 100 माण्हुनि जे बराबरि आहे।
मूंखे तव्हां कॾहिं बि अकेलो न सम्झंदा कयो। मां तव्हांखे पंहिंजी दुश्मनीअ जी बाहि में टपण हरगिज़ कोन ॾींदुसि। शेरल, तुंहिंजो दुख असांजो दुख, तुंहिंजी ख़ुशी असांजी ख़ुशी आहे, त पोइ तुंहिंजो जहिड़ो बि असांजो ई जहिड़ो आहे। त पोइ अॼु ई हली दोदे जे सीने ते वार कंदासीं। उहो बि दौर हुयो अमन जो, ख़ुशियुनि जो, टहकनि जो, हिक ॿिए जी ॻाल्हि ॿुधण ऐं ॿुधाइण जो। हा सुखा, तूं सही थी चवीं। अॼु जे दौर जी त ॻाल्हि ई न कर। घर घर में दुश्मनी पियल ऐं दुश्मनी जा देव वाका पिया कर। उहो मंज़र अॼु बि मुंहिंजे हिन सीने खे चीरींदो आहे। जंहिं वक़्तु मूं पंहिंजे भाउ जावेद खे क़बर में लाथो हो। हा दादा दादा, छेड़ल सही तो चवे। पहिरीं पीरू खे दफ़न करणो आहे, पोइ दो परे न आहे दा। पुलिस का मार त न ॾिनई न? न सुखा न, मां को ॿार थोरो ई आहियां। या पुलिस सूबेदार और स्कूल जो मास्तर आहे जो मूंखे मार ॾींदो। अदा सूबेदार जी मार ख़बर न चार, बाक़ी मास्तर जी मार असुल प्यार ई प्यार। अरे ढोलण भाउ, छो थो अहिड़ियूं ॻाल्हियूं करी? ये पंहिंजी भाॼाई खे थो चिड़ाई। भाॼाई, मां सच थो चवां, अदा मिड़े दिल तो न कई। ढोलण भा, सम्झां थी, तूं बुरगो चेड़ाई थो, ईअं न कर। भाॼाई, मुंहिंजा बि त तव्हां ई आहियो न। जेकॾहिं तव्हां सां खिल भोग न कंदुसि, ॿियो कंहिंसां कंदुसि? ढोलण हाणे जॾहिं बि घर खां ॿाहिरि निकिरी न त होशियारी सां निकिर। ॿाहिरां जा माण्हू ॿुट हणी हिते घुमनि था ऐं ॾाढे जुड़ियल खे बि धक हया अथऊं। उहे असांखे बि नुक़सानु पहुचाए सघनि था। अदा तूं उल्को न कर। मां जॾहिं बि ॿाहिरि वेंदो आहियां न त वॾी होशियारी सां वेंदो आहियां। ऐं मेहराब खे बि ॿुधाए छॾिजां। अदा ॿुट लॻल शैतान क़िस्म जी माण्हुनि सां मुआरो त अटकाइणो पवंदो न। अवल मां हिन मामले ते जीजा सां मिलां, पोइ ॾिसां त हिन तर में कीअं था ॿुट ॿधी माण्हू घुमनि। रब साईं ख़ैर कंदो, मालिक साईं बुरनि खे बुरो ई अंजाम ॾींदो। हूअं बि बुराई जो बुछड़ो ई हशर थींदो आहे। सुखा भाऊ सावल, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। दिना दे हवाल खुश ताई न? केड़ो खुश आया भाऊ सावल। मुझो नालो आ दिनो किनो। पेट में असली बुख रीहूं पई करे। असली सजे गोठ के झोल खणी तो पिटिया। हिन टाइम ताई कंहिं गभो ई कोन ॾिनो आ। ॾिस दिना, यही तो तुझी आदत सही ना है। आदत? भाऊ सावल, कसम आ, मां असली आदत धारिया ई कोन, छो त मां बेआदतो आहियां। भाऊ भला ॻाल्हि ॿुधो, मूंखे ॾाढी बुख लॻी आहे, कुझु अथई? यार दिना, तू भी वॾो को ज़ोरावर आहे। ये वठ। भाऊ सावल, ही उधारा तो वटाए। थिया त ॾींदो सां, न थिया त ॿेली मूंखे बस के छॾिजांइ। ॿिन्ही सूरतुनि में असली टको बि न ॾींदो सां। हा भाऊ सावल, मूंखे बस के छॾिजांइ। छा चई? वॾो को ॾिनो किनो सियाणो आहे? मूंखे ॻाल्हि ई सम्झ में न आई। पाख मार्गो तो सालाऊं ला, उन खां पोइ तूं मुंहिंजी ऐं मां तुंहिंजो, पोइ तुंहिंजी पूरी मिल्कियत जो वारिस सिर्फ़ वारिस खान हूंदो। वारिस खान। पाख शायदि तोखे ख़बर ई न आहे त मुसीबत जो ॿियो नालो वारिस खान आहे। वारिस खान। जेकॾहिं वसे त वॾो, जेकॾहिं करके त कहरी कर। जॾहिं पाख मूंखां पुछो, मूंसां नज़र न मिलाए त तुंहिंजी दिलि में मुंहिंजे लाइ केतिरी जाइ, पर मुंहिंजो जवाब न मिलियो।
पर बाक मुझा सवाल जो जवाब आहे तो मां तोखे पंहिंजी दिल में जाइ ॾींदुसि ऐं मां तुंहिंजी दिल में पंहिंजे लाइ एतिरो एहसास पैदा कंदुसि जो तूं सुम्हंदीअ त बि वारिस खान, खाईंदीअ त बि वारिस खान, उथंदीअ त बि वारिस खान, जेकॾहिं घुमंदीअ फिरंदीअ त बि वारिस खान। तुंहिंजे ज़हन, दिल ऐं दिमाग़ में सिर्फ़ वारिस खान हूंदो, वारिस खान। इन प्यार में असुल ज़िंदगी जो मज़ो आहे बाग़। ऐं मां तोखे अहिड़ो ई प्यार ॾींदुसि। शायदि तोखे ख़बर ई न आहे बाग़ त मुसीबत जो ॿियो नालो वारिस खान आहे, वारिस खान। जेकॾहिं वसे त वॾा बुरो करके त कहर ई कहर। हाणे मां ॿिन्हनि ते लिकी वार कंदुसि, जीअं शेरल दादन मुंहिंजे यार दोदे जे मथां लिकी वार कयो। लगी त सांत पई आहे, गोली आई कान। पीरू पीरू इहो लिकी वार करण वारो दोदो ई हूंदो, ॿियो केर बि नथो थी सघे। यादि अथई तुंहिंजी मूं ते नज़र पई हुई ऐं तो रिश्तो मोकिलियो। मूंखे यादि आहे ऐं चाचा बि मना न कई ऐं बिना शर्त जे तुंहिंजो रिश्तो मूंखे ॾेई छॾे। उहो बि दौर हुयो अमन जो, ख़ुशियुनि जो, टहकनि जो, हिक ॿिए जी ॻाल्हि ॿुधण ऐं ॿुधाइण जो। हा सुखा, तूं सही थी चवीं। अॼु जे दौर जी त ॻाल्हि ई न कर। घर घर में दुश्मनी पियल ऐं दुश्मनी जा देव वाका पिया कर। हिकिड़ो इंसान ॿिए इंसान जो जंगू कढण में मसरूफ़ आहे। ऐं सुखा, असांखे इहो बि सोचणु घुरिजे त अला साईं असांखे पैदा छा लाइ कयो ऐं असां छा पिया कयूं। बसि रब साईं ख़ैर करे, हर तरफ़ अमन जा पखी उॾरंदा वतन। अदा ॿी ख़बर ॿुधाई? वरी छा थियो? पीरूअ खे कंहिं गोली वणी मारे छॾियो आहे। लॻी वियो इन पीरूअ जो खून बि असां ते। ईअं कीअं थींदो? पीरू जो खून असांजे मथां छो लॻंदो? ढोलण, तो गूंगे जावेद खे मारियो हो? न अदा। त पोइ उनजो खून तो ते छो लॻो? हा ढोलण भाउ, तुंहिंजो भाउ सही तो चवे। इहो नाहक बि तव्हां सां ई थींदो। मां हर दुश्मनीअ खे पाड़ण जी ताक़त रखां थो। पहाड़ जेको बि टकराईंदो न टुकुर टुकुर थी वेंदो, छो त असां न कंहिंसां शोबाज़ी कयूं ऐं न वरी कंहिंजी साम्हूं। छा थियो पीरू खे था? मुझा बाप पीरल मोबी बा पीरल ओके ये अकेलो न छड़े वञ। ओके ये अकेलो दोधा जेल ते वार कयो आ, तुझी जेल तो चिबी कई आ। मां तुझो हॾ हॾ खां धार कंदुसि। मूंखे अकेलो छो छॾे में पीरू? छो छॾे में पीरू? छो छॾे में? दादा,
जिन ज़ालिमन मुझे मासूम भा गूंगे के मारियो न, उन्हनी ज़ालिमन अज तुझे भा पीरुआ के मारियो आ। दादा धंधा शेरला दोते वारा मरदा, जरूर मरदा दोते वारा। अच्छा त मां भा पीर लखे न परणायो, न घोट कयो, न मेहंदी लाती। मुजाफात तुझो ज़ालिमन तोखे रत सां विचारे छॾियो। मां दोते वारनि जी रत जूं नदियूं वाहींदुसि। मां हुन जो बच्चो यतीम कंदुसि। दादा धन दोते वारनि पीरू खे मारे पंहिंजे मौत खे दावत ॾिनी आहे, पंहिंजे मौत खे। हाणे असां इंतकाम वठंदासीं, इंतकाम। ही इंतकाम जो वक्त कोने। पहिरियां पीरल जे लाश खे दफ़न कयूं, उन हक़ीक़ी मालिक ॾे मोकिलियूं जेॾा मुंहिंजो भाउ जावेद वियो आहे। उहो मंज़र अॼु बि मुंहिंजे हिन सीने खे चीरींदो आहे। जंहिं वक़्तु मूं पंहिंजे भाउ जावेद खे क़बर में लाथो हो। हाँ दादा धन छेड़ल सही तो चवे, पहिरीं पीरू खे दफ़न करणो आहे, पोइ दो परे न आहे दा। हाँ दादन थोड़ो सही तो चवे, पहिरियों पीरू खे दफ़नायूं, पोइ दोदे खे मारींदासीं। हा संगत तव्हांजी ॻाल्हि मां सम्झी वियुसि, तव्हांजी ॻाल्हि। छो त दादन दुश्मननि जा दंग लतारे लॻंदो। दादन पीरूअ जे मारण जी तोते खे वॾी क़ीमत अदा करणी पवंदी। दुआ में भी पिटियूंसि था। तुझी ॻाल्हि जी आहे, सालार जो मरण मुश्किल आहे। लॻे थो त असांजा तॾा वेड़ कंदो। अमा ईअं न चओ, रब तोखे वॾी हयाती ॾे, वॾी जमार ॾे। तूं मुंहिंजी माउ आहीं। तूं मुंहिंजे लाइ जन्नत जे वण जी छांव जीअं आहीं। यारल तूं त शेरल जो बि दोस्त है न। शेरल त रब उहे दादन वारनि सां गॾु आहे जेके तुंहिंजे भाउ डूंगर जा बि कातिल आहिनि। खुदा ईअं त तूं बि शेरल जो पग मठ यार हुई, त पोइ शेरल तोसां छो पिटायो? अबा सांवल ॻोठ में हिक न ॿिए ॾींहुं खून लॻो पियो आहे। ॻोठ जूं हालतूं वञी अलाए काथे दंग कंदियूं। अमा सम्झ में नथो अचे त असांजे ॻोठ जो छा थींदो। कोई कंहिंजो चयो ई कोन थो वठे। इहा सॼी अनारकी सालार खान जी फैलियल आहे। इहो वॾेरो न आहे, जानवर आहे, जानवर। अमा आस्ते ॻाल्हाए, ॿुधो न अथई त कंदनि खे बि कन हूंदा आहिनि। ॿुधे न को वॾेरे जो चमचो ऐं वञी टपाल खणी वञी सालार खान खे चवे त माई दयाणी तोखे घर में वेठी जानवर थी चवे। दयाणी धक मारे या खारे। मुंहिंजे पुट सांवल खे बि अलाए छा थी वियो आहे, भितिन खां बि तो डिॼे, भितिन खां। ओ मां अहिड़ी ॻाल्हि कान्हे। असल में मां हिन सालार खान खां डिॼा कोन थो। मुंहिंजी इज़त ऐं शराफ़त थी डिॼे। जंहिंमें पाण में शराफ़त ऐं इज़त कोन्हे त बाक़ी हो ॿियनि जी शराफ़त इज़त कीअं कंदो? सांवल पुट, मां तुंहिंजे इन्हनि ख़्यालनि सां ॿिटो आहियां। अमा तॾहिं त चवंदो आहियां त दुआ घुरंदी कर त रब ख़ैर करे। रोज़ ॾिसी थी न नवां वाक़िया पिया थियनि। हिकु मनो इहा दुआ न घुरां त इन सालार खान मां असांजी जिंद छुटे। अमा सालार खान मां हिन ॻोठ वारनि जी जिंद ईअं कोन छुटंदी। समझ त इन इलाइक़े खे सालार खान बदनसीबी जो चकमक लॻल आहे। आहे न भागो सच में चकमक। तर वारनि खे सफ़ा चिचुड़ थी चिंबड़ियल आहे। मसलो कंहिंजो बि हुजे, भुल ॾेई तो विच में पवे। हा मां हर मसले में ॼण हिन जो हिस्सो हुजे। असल ॻोठ वारनि सां जुठूं कयूं अथई, चल असांजो हिनखे बददुआऊं लॻनि। दुआ में बि पिटियूंसि था। तुंहिंजी ॻाल्हि जी आहे, सालार जो मरण मुश्किल आहे।
लॻे थो त असांजा तॾा वेड़ कंदो। अमा ईअं न चओ, रब तोखे वॾी हयाती ॾे, वॾी ॼमार ॾे। तूं मुंहिंजी माउ आहीं। तूं मुंहिंजे लाइ जन्नत जे वण जी छांव जीअं आहीं। पुट, अलाह साईं तोखे वॾी हयाती ॾींदो, सभु ख़ुशियूं तोखे नसीब कंदो। पीरूअ खे मूं मारियो आहे, पर इल्ज़ाम दोदे ते लॻो आहे। इहा सुठी ॻाल्हि न आहे। मूंखे दोदे सां हक़ीक़त करणु घुर्जे। मुड़ुस जो इहो शान नाहे त कमु करे कुएं वांगुरु लिकी वञी वेहे। अलल ऐलान चई छॾिजे त इहो कमु मूं कयो आहे। दोदे सां हक़ीक़त करणु घुर्जे। हेलो केर थो ॻाल्हाई? सुञाण दोदा? तूं अलाए केर थो ॻाल्हाई? ॿुधा न केर आहीं? दोदा हिकु चकर मुलाक़ात थी आहे तोसां। तूं शेरल सां गॾिजी मुंहिंजी दावत खाधी। मां सही थो चवां, यादि कर दोदा, यादि कर। छा ही तूं छा थो चवीं? मां सही थो चवां, यादि कर दोदा, यादि कर। किथे तूं यारल त नथो ॻाल्हाईं? जस हुजे दोदा, सही सुञातो अथई। यारल तूं त शेरल जो बि दोस्त है न? शेरल त रबू ऐं दादन वारनि सां गॾु आहे, जेके तुंहिंजे भाउ डूंगर जा बि कातिल आहिनि। दोदा ईअं त तूं बि शेरल जो पग मठ यार हुई, त पोइ शेरल तोसां छो पिटायो? हा यारल, इहो मुंहिंजो ऐं शेरल जो मसइलो आहे। तूं पंहिंजी ॻाल्हि कर त तो मूंखे फोन छो कई? मूं हिकु हक़ीक़त ॿुधाइण लाइ तोखे कॉल कई आहे। हक़ीक़त? कहिड़ी हक़ीक़त? दोदा इहा हक़ीक़त त पीरो जो खून मूं कयो आहे ऐं इल्ज़ाम हुननि वरी तोते हयो आहे। पोइ तोखे त ख़ुशि थियणु घुरिजे न। तुंहिंजे कयल ॾोह जो इल्ज़ाम असां ते लॻो आहे। दोदा यारल मुड़ुस माण्हू आहे ऐं जेको कंदो आहे त उहो वॾे वाक़े कंदो आहे। ओ यारल, मूंखे फोन करण बदिरां शेरल ऐं दादन खे फोन करे ॿुधा न। दोदा तूं सही थो चईं। मां अॼु ई उन्हनि खे फोन करे उन्हनि जा कन ठारियां थो। ठीकु आहे यारल, तूं हुननि सां हिन महिल ॻाल्हाई, झटि खां पोइ ॻाल्हाई। सुभाणे ॻाल्हाई, जहिड़ी महिल वणे ॻाल्हाए। अॼु आयो मुंहिंजो मथो न खा। दोदो वाकई मुड़ुस माण्हू आहे। ईदा पुट ख़ुशि आहीं न? दादा कहिड़ो ख़ुशि थींदासीं? रोज़ रोज़ खूननि जूं ख़बरूं थियूं मिलनि, उहे ॿुधी पंहिंजा त लिंग ई था ॾकनि पिया। ही छा थो चवे? वरी छा थियो आहे ईदा? एक्सक्यूज़ मी दादा जुड़ियल, तोखे शायदि न आहे ख़बर, दादन जे भाउ पीरूअ जी टिकट कटिजी वई। हा छो ईदा? अरे पीरू सऊदी अरब थो वञे छा? जो टिकट कटिजी वयसि? हा न दादा न, इहा सऊदी वारी टिकट न, उहा कटिजी वयसि। उहा टिकट? हा भला अमेरिका थो वञे छा? जो हुआ टिकट तो चवी पयो? न दादा न, दादा न उहा न, उहा टिकट उहा। या हुआ टिकट आखिर आहे केड़ी टिकट? ओ दादा हुआ टिकट, हुआ अगले जहान वारी टिकट। हा